नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में सूमर ते प्राइमरी खां मिडल ताईं स्कूल खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। सूबे सिंध में 28 सेप्टेम्बर ते समूरा तइलीमी इदारा शुरू थी वेंदा। तइलीमी इदारनि में SOP ते सख़्ती सां अमल करायो वञे। सईद गनी चयो त कोरोना सबबि ॿारनि जी तइलीम तमामु घणी मुतासिर थी आहे। तइलीम खां वधीक ॿारनि जी सिहत अहम आहे। जेकॾहिं SOP ते अमल न कयो वियो त हुननि इदारनि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में सूमर ते प्राइमरी खां मिडल ताईं स्कूल खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। सूबे सिंध में 28 सेप्टेम्बर ते समूरा तइलीमी इदारा शुरू थी वेंदा। तइलीमी इदारनि में SOP ते सख़्ती सां अमल करायो वञे। सईद गनी चयो त कोरोना सबबि ॿारनि जी तइलीम तमामु घणी मुतासिर थी आहे। तइलीम खां वधीक ॿारनि जी सिहत अहम आहे। जेकॾहिं SOP ते अमल न कयो वियो त हुननि इदारनि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी।